कि हम सिंध के टुकड़े करेंगे। सिंध बॉम्बे काउंसिल से सिंध रही है और जो समझता है कि हम सिंध के टुकड़े करेंगे, ये मुमकिन नहीं है। हम अपनी माँ के टुकड़े होने नहीं देंगे। हमारे को टुकड़े करके खत्म करके फिर उसके बाद आप सिंध के टुकड़े उन्हें चंद था ॻाल्हाए छाते था ॻाल्हाइनि। उन इंजीनियर खे घुराए, अरे उन चीफ इंजीनियर खे घुराए, असांखे पैसा घणा मिलिया, असांजी कमीशन केतिरी आहे, माण्हू मरनि, माण्हू खे दवा कान्हे, गैस न आहे, बिजली न आहे, इज़त न आहे, अमन अमान न आहे, उन्हनि खे पैसा करणा। अरे इहे पैसा तव्हां को फसे, तव्हांखे जेल में विझी इहे माण्हुनि जे मथां मां ख़र्च कंदुसि, मुंहिंजो वाइदो आहे। फारम 47 ये ॻाल्हि ॿुधो था या सुधा पिया आहियो पोयो? हे तव्हांजे लाइ पियो ॻाल्हायां। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे अॼु ॿुधायो, 18 साल थिया आहिनि, 18 साल थिया आहिनि, मां मुखालफ़त कयां थो या न पीपुल्स पार्टी जी, हा या न कयो। मुंहिंजी कहिड़ी ज़ाती दुश्मनी आहे? मुंहिंजी का ज़ाती दुश्मनी कान्हे। अल्लाह साईं मूंते एतिरो महिरबान आहे, मां वज़ीर आला रहियो आहियां, मरकज़ी वज़ीर वाटर एंड पावर, इंडस्ट्रीज प्रोडक्शन, सूबाई वज़ीर इरिगेशन, एक्साइज, फाइनेंस। मूंखे कहिड़ी एमएलए जी ज़रूरत आहे? ख़ुदा जो कसम आहे, मूंखे हे वक़्तु आहे, हर कंहिंखे वञिणो आहे। मूंखे जेकॾहिं ज़रूरत आहे तव्हांजी इज़त बहाल कराइण जी आहे। ऐं मूंखे जेका मुंहिंजी जेका सियासत आहे हिननि जे ख़िलाफ़, पथारीदार ऐं चोरनि किशमिश जे वापारियुनि जे ख़िलाफ़, उहा इहा आहे त मुंहिंजे माण्हुनि सां ज़ुल्म, अरे मुंहिंजे केस माण्हुनि ते केस, माण्हुनि जा न कढियो अमीन बिगियो जा 15 बि तो अख्तर वारा बि था, ॿिया बि ख़ैरपुर मेड़ दादू जा केतिरा दोस्त हिते ॿुधायो, कूड़ा केस, 15 मोबाइलूं, ज़मीनुनि ते कब्ज़ा, पाणी बंदि, सूबेदारनि जे ज़रिए ऐं एसपियुनि जे ज़रिए तव्हां हुकूमतूं ठाहींदो ऐं माण्हुनि जी दिलि में पैदा कंदो प्यार। सूबेदार एसपी प्यार कॾहिं माण्हुनि जी दिलि में नथो मिली सघे। प्यार इहो आहे जो हाणे मां कटियल न आहियां त बि मूंसां माण्हू गॾु आहिनि या न आहिनि। साईं सदरुद्दीन शाह जीटीए साईं लियाकत अली खान ॿुधो, फारम 47 वारा सम्झनि था सॼी हुकूमत असां कंदासीं सॼी उमिरि। अड़े तव्हांखे इहा ख़बर न आहे, जंहिंजे कुल्हे ते चढ़ी था हुकूमतूं कयो, सुभाणे इहो कुल्हो बि न हूंदो, पोइ हिते ॾिसंदो त कोई बि कोन हूंदो, अकेला हूंदो। असां तव्हांखे हीअं वठंदासीं, केरु वठी था, असां हिसाब कंदासीं। तंहिंखां पोइ 25, 26 तरमीम, 27 तरमीम, गूंगा ॻाल्हाइनि था। गूंगनि खे पैसा खपनि, रुगो पैसा। पर हिते असां वटि ॾिसो ज़ुल्म त ॾिसो, हिकिड़ो 1.5 मण जो पटको पाए थो, ॿियो वरी 2 मणनि जो पटको पाए थो। अरे दिल्ली जो किलो फतेह कयो अथव, छा कयो अथव? इहे पटका आहिनि त मां करप्शन हीअं कयां, तूं करप्शन हीअं कजां, डबल करप्शन कजां। इहे पटका करप्शन जा, इहे पटका करप्शन जा। ऐं तव्हां छा था सम्झो, तव्हां सां एहतिसाब न थींदो। हिकिड़ो कराची में मिलियो, मूंखे नालो न वठंदुसि, ॼण वारो अला सही आहे, ज़रियो हूंदो आहे माण्हू। बाबा हुनजे वालिद खे जनरल मैनेजर करायो, तमामु सुठी जाइ ते, फ़ाका कशी जो शिकार। उहे साहब हाणे आसमान ते चढ़ी विया आहिनि। मूंखे मिलियो शादीअ ते, चई जतोई साहब तबियत कीअं आहे? मां ॾिसी चयोमांसि तव्हां सभिनी खे जेल में विझी हिसाब किताब करे पोइ रिटायर कंदुसि, इन खां पहिरियों मां रिटायर न कंदुसि। मूंखे ॿुधो त मुंहिंजो मक़सदु इहो आहे, यकीन कयो मूंखे वञिणो आहे हिकिड़े ॾींहुं, मुंहिंजो मक़सदु इहो आहे, मुंहिंजो मंशूर इहो आहे, मुंहिंजी ज़रूरत इहा आहे
मुझे सियासत ही आहे त मुझे माण्हुनि खे आज़ादी मिले, नौकरियूं मुफ़्त में मिलन, बिजली, गैस, रोड, रस्ता, अस्पतालूं ठहनि। मुझो मक़सद इहो आहे, ॿियो सियासत जो मुझो। मूंखे माण्हू चवनि था हितां जा न ॿियनि ज़िलनि जा, ही ॻाल्हि ॿुधो ऐं ध्यान सां ॿुधो। मूंखे बि यार 18 साल थिया आहिनि तव्हांजे लाइ ॻाल्हाईंदे, त ॻाल्हियूं ॿुधो ऐं ज़हन में रखो। 18 साल मां हिननि माण्हुनि जी मुखालफ़त कई आहे, नज़रिए तहत। अड़े वॾेरो हुजां खपी वञां, हींअर ताईं शुगर मिल, फ्लोर मिल, वठी मां बि खपी वञां। न आहियां वॾेरो, नज़रियाती माण्हू आहियां। ऐं मां तव्हांखे अॼु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हे चवनि था कुझु न थींदो, अल्लाह साईं वटऊं, असां मायूस न आहियूं, मायूस कुफर आहे। बाक़ी तव्हांखे मां ज़रदारी दीगवारनि खे ॿाहिरि बि कोन भॼण ॾींदोसांव, हिते बि जेलनि में विझी तव्हां सां मां इंसाफ़ कंदुमि। साईं सदरुद्दीन शाह, लियाकत अली खान जोताई, जीटीए। कहिड़ी हालत आहे न मुल्क जी। तव्हां वञो मुख्तार कार ॾे, डिप्टी कमिश्नर ॾे, SDM ॾे, सेल सर्टिफिकेट ज़ाती, जेको पंहिंजी मिल्कियत जो सर्टिफिकेट आहे, उन ते बि पैसा, जेतिरी ज़मीन आहे उनजा पैसा। जेके माण्हू इहे म्युनिसिपल कमेटियूं बि, हिते बि केतिरा पैसा खाली था वञनि। 12 करोड़ जी बजट आहे दादू जा माण्हू, मूंखे जवाब ॾियो, 12 करोड़ काॾे था वञनि? हिकिड़ी सिर्फ़ न लॻी आहे दादू में। अॼु मां लॻी हुयुसि हिकिड़ी ऑफिस जे अॻियां, मैं आज ऑफिस से गुजरा,